झडो में सिंध जी सकाफ़त के उजागर करण लाइ अब्दुल मजीद खोसे पारां शानदार मछ कचहरी उठाई वई, जंहिंमें सिंध जे नामियार शाइरनि, अदीबनि, लेखकनि, सियासी ऐं समाजी शख़्सियतुनि शिरकत कई। मछ कचहरी जे पहिरीं निशस्त में मुशाइरो कयो वियो, जंहिंजी सदारत सिंध जे नामियार शाइर अयूब खोसो कई। क़ौमी मछ कचहरी खे अब्दुल मजीद खोसो, अयूब खोसो, कामरेड मोहिब भील, सलीम चांडियो, देशी न्याज़ खोसे, अमीर चांग न्याज़ खोसो ऐं सूफ़ी असगर खोसे ख़िताब कंदे चयो त सिंध जी तहज़ीब दुनिया जी अज़ीम तरीन तहज़ीब आहे। मछ कचहरी बि उन तहज़ीब जो हिसो आहे। हुननि मछ कचहरियुनि में सिंध जे नए नस्ल खे पंहिंजे वतन जे क़ौमी वसीलनि जी वारसी जो पैगाम मिले थो। ही सिर्फ़ मच कचहरी न आहे, ही क़ौमी कचहरी आहे, ही वचन कचहरी आहे। वचन इहो त असां पंहिंजे वतन जो, असां पंहिंजी सिंध जो को हिकिड़ो इंच कंहिं धारे दलाल खे कोन ॾींदासीं। ऐं असीं सॼी सिंध सां कल्ह बि गॾु हुआसीं, अॼु बि गॾु हुआसीं। सिंध असां सां आहे, असीं सिंध सां आहियूं, असीं सभु सिंध आहियूं। ऐं ही मछ कचहरियूं सिंध जे ईंदड़ शानदार जेको मुस्तक़बिल आहे उनजी ज़मानत आहे। हिन सॼी कचहरियुनि जो मक़सदु इहो आहे त सिंध में जेका हींअर माठार छायल आहे सियासी तौर ते, तव्हां ॾिसो पिया त असांजे वतन ते कब्ज़ो कयो पियो वञे। कराची में धारिया आबाद कया पिया वञनि, उते DH ऐं ज़ुल्फ़कार आबाद जहिड़ा मनसूबा जोड़े, बैरिया टाउन जहिड़ा मनसूबा जोड़े सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। कारूंझर जो विकिरो कयो पियो वञे, सिंध जा ॿेट खपाया पिया वञनि, सिंध जा जेके काछो आहे, सिंध जो थर आहे, उहे सभु ख़तरे में आहिनि। उन समूरे अमल जे ख़िलाफ़ु असां सियासी तौर ते माण्हुनि खे जाॻाइण जे लाइ हिननि मछ कचहरियुनि जो सिलसिलो शुरू कयो आहे। असां जूं ही कचहरियूं जेके बि दोस्त कनि पिया, इहे असांजी बका आहे, असांजी सिंध धरती जी बका आहे। ऐं इहे कचहरियूं असांखे करणु खपनि। ऐं असांजी जेका इन में अवेयरनेस थींदी ऐं दुनिया में असां पंहिंजा जेके हक़ ऐं हासिलात आहिनि, जेके पंहिंजी इन तहज़ीब खे बचाइण जे लाइ इन कचहरियुनि जो हुअणु ज़रूरी आहे। ही मछ कचहरियूं असांजा वॾड़ा त अज़ल खां कंदा आया हुआ, पर विच में पोइ नौजवान जेको नसुल आयो थोरो अॻिते पोइ हिते कमनि कारनि जे हवाले सां पोइ ही मछ कचहरियूं, पर हाणे जेको मछ कचहरी जो जेको रवादारी शुरू थी आहे, असीं हिनखे इंशाअल्लाह बरक़रार रखंदासीं। रिवायत सदियुनि खां हलंदी अचे, उन रिवायत खे उजागर कयो वियो आहे। सो असां सभु हिते गॾु थिया आहियूं इन कचहरी में, मछ कचहरी में इल्मी ॻाल्हियूं थींदियूं, अदबी ॻाल्हियूं थींदियूं, नए नसल खे वरी सिखण जो मौक़ो मिलंदो, पंहिंजी क़ौम ऐं वतन जी तहफ़ुज़ जूं ॻाल्हियूं थींदियूं। ऐं हिन क़ौमी कचहरी में शामिलु थी समूरा दोस्त सुराई महसूसु कयूं पिया ऐं अॻिते बि हिन सिलसिले खे जारी रखियो वञे। हिन मौक़े ते मूसीक़ी जी महफ़िल में नौजवान रागी हबीब फ़कीर धरती जा गीत ॻाए मछ कचहरी खे 4 चंड लॻाए छॾिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।